अस्सलाम दोस्तों, राजपुर वाइस तां सां मुखातिब आहियूं। असां अव्हांखे राणीपुर गरे जे भरिसां वाक़े ॻोठ पेरोज़ हाजी राजपुर मां हिकु अहिड़े वाक़े बाबति आगाह करे रहिया आहियूं। मक़ामी माण्हुनि ॻणती पैदा करे छॾी आहे उन वाक़े बाबति। हाणे अचूं था तफ़सीलात जे साम्हूं। हिकिड़ा मंशियात फ़रोशन जे ख़िलाफ़ पुलिस जेकी आहे कानूनी कार्रवाई कंदी आहे। कानूनी कार्रवाई करण में जेको आहे हिकिड़ो पुलिस जो नौजवान शहीद थी वेंदो आहे। शहीद थियण खां पोइ हाणे तव्हां इहो तव्हां खां हिकिड़ो मुंहिंजो पुलिस ऐं एसएसपी ख़ैरपुर खां जेको सुवालु आहे त छा जेके ॻोठ जेके 80 घर खां 100 घर तव्हां साड़िया आहिनि, जिते ग़ैर मुनासिब हिकिड़ो पुलिस हिकिड़ी कारकर्दगी पंहिंजी जेकी आहे ॾेखारी आहे, त तव्हां खां हिकिड़ो मुंहिंजो सुवालु आहे त जेके 8 घर हुआ या 4 घर हुआ, उन्हनि मंशियात फ़रोश मां तव्हांजा केतिरा पुलिस वारा उतां भतो वठंदा हुआ ऐं तव्हांजो उहे एसएचओ उतां जो केतिरो उन में मुलविस हूंदो, छा उन जी तव्हां उहा जांच कराई या न कराई, त तव्हांजा उहे पुलिस वारा केतिरा इन में इन्वॉल्वमेंट हुआ। हाणे जॾहिं तव्हां मंशियात फ़रोशन जे ख़िलाफ़ जॾहिं तव्हांजो भतो बंदि थियो, तव्हांजो रोज़गार बंदि थियो, तव्हांजे पुलिस ऐं नौजवाननि जो भतो बंदि थियो, तव्हां कानूनी कार्रवाई उते कई, उन खां पोइ बावजूदि घणा घर हूंदा, 2 हूंदा, 4 हूंदा मंशियात फ़रोश, छा 80 घर या 100 घर जेकी माना तव्हांजी हिकिड़ी ग़ैर मुनासिब रवे ऐं हरकत जे करे जेके ग़रीब मिसकीन माण्हुनि जो माल मता साड़ियो वियो ऐं कुझु माल मता कायो वियो, सोना ज़ेवर खयां विया, बुज़ुर्ग ग़रीब औरतुनि जा रवाला था विया, छा हिकिड़ो तव्हां खां पुछण था चाहियूं त छा इहो तव्हांजो ग़ैर मुनासिब रवियो हुयो या 80 जो 80 ॻोठ जेको आहे उहो मंशियात फ़रोश हुयो? हाणे असां तव्हां खां इहो सवाल करण था चाहियूं त तव्हां पंहिंजी जांच इंक्वायरी कराई त उन में तव्हांजा पुलिस वारा एसएचओ केतिरा मुलविस हुआ भते गुण मां, ऐं उन खां पोइ बावजूदि हाणे अचूं था उन ॻाल्हि ते त छा थियो अॻिते वाक़े में। ॿियनि ॻोठाणनि दावा के मुक़ाबले दौरान पुलिस दौरान पूरे ॻोठ में बाहियूं ॾिनियूं वियूं, घोरनि घरनि खे नुक़सानु पहुचायो वियो, औरतुनि ऐं बुज़ुर्गनि समेत 80 खां वधीक माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो। ॻोठाणनि मूजिबि चौपाए माल, घरेलू सामान, बिस्तरा, सोना ज़ेवर, गाॾियूं पिणु खणी वञण जूं शिकायतूं साम्हूं। जेकॾहिं उहे इल्ज़ाम सही आहिनि त उहा इंतिहाई गणती जोगी सूरत हाल आहे, जंहिंजी शफ़ाफ़ ऐं ग़ैर जानबदार जांच थियणु घुरिजे। कानूननि जी बालादस्ती जो मुतालबो उहो आहे त ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे, पर बेगुनाह माण्हुनि जो जान ऐं माल ऐं इज़त जो तहफ़्फ़ुज़ बि यकीन बणायो वञे। असां लाॻापियल इदारनि ऐं इंसानी हक़नि जे इदारनि ऐं समेत सभिनी ज़िम्मेवार धुरनि खां मुतालबो कयूं था त मामले जी आज़ादाणी जांच कराई वञे, हक़ीक़तूं अवाम आॾो आंदियूं वञनि। जॾहिं कंहिं नाइंसाफ़ी थिए त मुतासिरनि खे इंसाफ़ फराहम कयो। आईजी सिंध खां परज़ोर मुतालबो कयूं त महिरबानी करे इन जी ख़ासि खां ख़ासि जेका कमेटी जोड़ाई वञे ऐं ग़रीबनि सां इंसाफ़ कयो। असांजे पेज खे फॉलो कयो ऐं जेको आहे असांजे वीडियो खां वधि शेयर कयो।